और वो परमात्मा जो खजानो संतन के हृदय में आ और उनके हृदय में जो मुख में वाणी निकरे थी वह ज्ञान ही निकरे थी, हरि के मिलण जो रस्तो ही निकरे थो और उन मों वेद शास्त्र और धर्म ग्रंथ बनिया। इन लाइ स्वामी साहब असांजे चयो जेकी चयो संतन सा वेदन साख ॾिनी, कीअं न ॾींदा जॾहिं वेद ही संतन में बनिया तो वेद जेकी चवंदा संत वो शास्त्रन जो ही प्रमाण सां ॾींदा चवंदा। तंहिंजे लाइ हाणे वचन सां हले थो। इहो गुरु महाराजन छो इहो नेम बणायो तो रखण सां वचन वठी करके पाठ साहब शुरू थे, 5 पौड़ियूं पढ़ी पोइ त अॻिते हली वेंदो पाठ साहब, पर समापत महल भी इहो ही क्रम नेम जो बंधन क्यों जॾहिं गुरु ग्रंथ साहब जी रचना क्यों कारण इन लाइ त रखण महिल घणी संगत हूंदी या अहिड़ो अखंड पाठ ॿुधणु घणनि खे नसीब थींदो। तंहिं लाइ भोग में भंडारे जे सॾ ते कीअं बि प्यार सां मन पहुतासीं तो भोग साहब पइजी वियो। उन खां पोइ हे भोग जो वचन पाठ साहब जी समापति थी, इन में असांजे अंदर में हिकिड़ो कणो बि अची वियो त असांखे पाठ जे ॿुधण जो सॼो फल मिलंदो। मतिलबु इहो न आहे त असां पाठ न ॿुधूं। मां तुलसीदास जे सलोक खे और कबीर साहब जे सलोक खे इन अखर सां स्पष्ट कयां। तुलसी संगत साध की कटे कोट अपराध, एक घड़ी आधी को फुनाद, तुलसी संगत साध की कटे कोट अपराध। मतलब इहो न आहे त असां अध घड़ी करणी आहे, जेतिरी कंदासीं असांजे किरोड़े अपराध दूर थींदा, पर न पुॼे त अध घड़ी बि कयूं। इन लाइ कबीर साहब चयो एक घड़ी आधी को फुनाद, संतन सेती गोष्ठी जो कीनो सो लाभ। तो भाव आहे अखंड पाठ जो असांजे वॾनि संतन में ॿुधणु थियो त हिन वचन खे ॿुधण अची प्रेम सां असांजो अखर बि ग्रहण थी वियो। छो जो संत असांजा चवंदा आहिनि, ग्रंथ जे रचता बि चवंदा आहिनि भई असांजो ग्रंथ रचियोसीं उन सभिनी पढ़दड़नि खे जेको असां ग्रंथ रचियोसीं उन सभिनी पढ़दड़नि मां हिकिड़े जे अंदरि उन सॼे ग्रंथ मां हिकु अखर बि कंहिंजे में पइजी वियो, असांजो ग्रंथ कढणु सफलो थियो। तीअं हे जेको सॼो पाठ साहब आहे तो उन सॼे पाठ मां मन हिकिड़ो अखर बि असांजे अंदरि अची वियो। हर संत सत्संग कंदड़ बाबा असां घंटा सत्संग कयोसीं, उन मां सॼे सत्संग मां हिकु अखर बि कंहिंजे अंदरि अची वियो, असांजो सत्संग करणु सफलो थियो। श्री राम। ताणे मुख्य शब्द साहबनि जो भोग जो अचे थो और पोइ 5 पौड़ियूं पढ़ी करके ॾाए छॾिबो आहे त अहिड़ा शुभ कार्य सदाईं थियनि पिया। सिर्फ़ु कंहिं गमी जे ॿारहे ते सदु पढ़िबो आहे और इहो असांखे यादि हुजे त उन ते 5 पौड़ियूं न पढ़ूं, मथां कोई भुल करण जी कोशिशि करे, इहो विधान आहे। गमी जे ॿारहे ते पाठ साहब भोग पियो सिर्फ़ु सदु पढ़े, 5 पौड़ियूं न। बाक़ी ॿियो जेको बि गमी खां सवाइ वर्सी ॿी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु गमी जे ॿारहे ते वर्सी ते सदाईं पढ़जनि 5 पौड़ियूं, सदु पढ़णो कोन्हे, उहा पुण्यत थी आहे। त बाक़ी जेके शुभ कार्यनि में रखिजे त 5 पौड़ियूं पढ़ी इन भावना सां उहो ॾाए छॾियूं त अहिड़ा शुभ कार्यनि में सदाईं असां पाठ रखूं था, इहा भावना आहे। सोरठ महिला 5वां गुर पूरा भेटियो वॾ भागी, मन भया परगासा, कोई न पहुंचन हारा दूजा, अपने साहिब का भरवासा। गुर पूरा भेटियो वॾ भागी, मन भया परगासा, कोई न पहुंचन हारा दूजा, अपने साहिब का भरवासा। अपने सतगुर के बलहारे, आ गए सुख पाछे सुख सहजा, घर आनंद हमारे। अंतर्जामी करने हारा, सोई खसम हमारा। निर्भव भय गुर चरणी लागे, ग्राम नाम आधारा। सफल दर्शन काल मूर्त प्रभय भी हो नहारा। कंठ लगाए अपने जन राखे, अपनी प्रीत प्यारा। वडी वड्याई अचरज शोभा, कारज आया रासे।
नानक को गुर पूरा भेटो, नानक को गुर पूरा भेटो, सगले दुख विनाशे, वडी वड्याई अजरज शोभा, कारज आया रासे। नानक को गुर पूरा भेटो, सगले दुख विनाशे। बोल गुरु नानक देव की। शास्त्रोक्त विधान आहे श्रवण मनन निध्यासन साक्षात्कार। और सिधे अखरन में असांखे चयूं संतन सत्संग ॿुधणु, धर्म ग्रंथ पढ़णु महत्व जग्यासी जो आहे, महत्व पात्रकता जो आहे। और उत्तर जो मुल तॾहिं आहे जॾहिं पर्शन करता आहे त असां कोई बि ग्रंथ हथ में खणूं, असां पर्शन करता बणिजी पढ़ूं। और घुर्जाऊ थी पढ़ंदासीं त हिकु हिकु अखर असांखे उत्तम श्लोक साध के बचन अमलीक लाल है रतन, सुनत कमावत हो तो उधार आप तरे लोक निस्तार। पर जे घुर्ज न आहे, छड़ो फॉर्मेलिटी लाइ वचन पढ़ियासीं त उमिरि गुज़री वई, अखर अंदरि न आयो। राम त पढ़ण ऐं ॿुधण जो मक़सदु आहे सम्झणु, और सम्झण खां जो मतिलबु आहे करणु। पढ़ण में ॿ ॻाल्हियूं मिलंदियूं आहिनि, हिकु ग्रहण, ॿियो त्याग। सॼे ग्रंथ साहिब में मनमुख थींदे त छा हालत थींदी, गुरमुख थींदे त छा बणिबे। पिछाड़ी साहिबनि मथे अखर आख़िर अध्यात्मिक जो परमात्मा ॾे छॾे करे चयो, जंहिंखे प्रभु जीअं हलाए थो बसि। विवेक जो ज्ञान ॾेई करके अबा हिन खे ग्रहण कंदे त हे फल मिलंदी, हिन शइ खे त्याग कंदे त हे फल मिलंदी, न कंदे त हे फल मिलंदी। बसि मथों वरी पाण खे छॾाए करे इहा दोष दृष्टि न, कंहिंजे प्रति बि सभिनी खे प्रभु हलाए थो। तूं सम्झण ते पए त मानस चोलो थी, विशेष तोखे प्रभु ॿुधी ॾिनी आहे तुंहिंजे लाइ, तूं सम्झी करके हल। त असांजे वचन त ॿुधोसीं, पर इन्हनि अक्षरनि में, अखर में ई परमात्मा आहे, ऐं अखरनि खे मिलाए शब्द ठहंदो आहे, लफ़्ज़ ठहंदो आहे। कुझु शब्द मिलाए जुमिलो ठहंदो आहे, कुझु जुमिला मिलाए कहाणी ठहंदी आहे, कुझु कहाणी मिलाए किताब ठहंदो आहे। जीअं व्यक्ति मां परिवार, परिवार मां कुटुंब, कुटुंब कुल मिलाए समाज, समाज मां देश, श्री राम। परदेश, परदेश मां इहे सभु देश ठहंदो आहे, राष्ट्र ठहंदो आहे। तहिड़े नमूने सां असां हिननि अखरनि में जेको ज्ञान भरियल आहे, सत्संग नालो पंहिंजो आहे। जेको अखरनि में ज्ञान भरियल आहे उन्हनि खे व्यक्त करणु, त उन में परमात्मा पाण खे मिलण जो रस्तो कीअं रखियो आहे, खे ई बाह्य सत्संग चइबो आहे। बाक़ी भजन भाव आहे, उहो भजन भाव बि निजी सत्संग जो हिसो आहे, इन में दो राय न आहे। पर व्याख्या थिए, व्याख्या थींदी सत्संग जी, भजन भाव एतिरो असांखे वठ नथो करे, उहो वक़्तु सजायो थो थिए। पर हे शब्द जंहिं महिल व्यक्त थींदा, पढ़ण वारो, ॿुधण वारो तंहिं महिल कुझु वठु कंदा त मां चवां छा थो और मां कयां छा थो। तंहिं लाइ जेके बि संत आस्थाननि ते रहनि था, मुंहिंजी वेनती आहे ख़ुदि उहे सत्संग कनि और उन्हनि जी व्याख्या कनि, तॾहिं उहो वचन असांखे ख़ुदि वठु कंदा त मूंखे करिणो छा आहे। न त सिंध में अधु भजन भाव जो रवाजो, वॾा बि असांजा भजन भाव कंदा हुआ, पर उहे त पाण पूरन थी आया। अॼु राधा स्वामी सत्संग संत वेहे थो, कीअं संत मिड़ई संत, पर छा थो करे, हिकिड़ो पाठ थो पढ़े, हुननि जी उहो व्याख्या कनि था। त व्याख्या करणु वक्ता खे अर्थ सिंगारींदो आहे, और उन अखरनि खे वक्ता सिंगारींदो आहे, जेको उनजी व्याख्या कंदो आहे। बसि इहो ई महत्व। श्री राम। त हाणे त साहिब चवनि था, गुर पूरा भेटियो वॾ भागी, सभु असां गुरू वारा वेठा आहियूं, असां वॾ भागी आहियूं। सम्झूं, सम्झूं, इहा ॻाल्हि पक सम्झूं। इहा ॻाल्हि असां कहिड़े नमूने धारणा करे छॾियूं था संसार जी, जेका ख़ुदि घटि वधि थिए थी। कहिड़ी? असां धनवान आहियूं, असां इज़तवान न आहियूं, पर इहा परमात्मा जे हथ में आहे। हर ख़ुशो कहानी लाभ यश यश विधाते। केसि ताईं तुंहिंजो यश हलंदो, केसि ताईं तोखे लाभ रहंदो। राम।
चाहे असांजी स्थिति कहिड़ी बि थिए त बि असांजे सिंधी क़ौम में जेका कहावत आहे सुञाई खे सीट, परमात्मा जेकी असांखे ॾिए थो ॾाढो सहलाए सहलाए ॾिए थो, दुख बि सहलाए सहलाए ॾिए थो, सहलाए सहलाए, वॾियूं लख महिरबानियूं उन्हनि जूं, धन बि सहलाए सहलाए ॾिए थो। भेण सुञाई ते सीट आहे त बाक़ी छा थींदो जंहिं महिल 5 पैसा मिलनि था त अलाए छा हालत असांजी बणिजे थी, अलाए छा सम्झी था वेहूं पाण खे। जे दुख ॾिए थो, जे थोरो ई सूर वधाए त तरफ़ी उते मारे विझे, सम्झियासीं। परमात्मा जी वॾी कृपा आहे जो सहलाए सहलाए असांजी लाइकी जे अनुसार उहो दुख बि ॾिए थो ऐं सुख बि ॾिए थो। न पंहिंजी मर्ज़ी सां असांखे दुख अचे थो, न चाहींदे असां वटि दुख न अचे असंभव आहे, चाहींदे असां वटि सुख रहे असंभव आहे। राम दुखनि जे अचण सां पाप नाश थियनि था, प्रभु जी अनंत कृपा, और सुख जे अचण सां सुख ई, सुखनि जी भुल ई असांखे पाप कराए थी ऐं उन में पुण्य नाश थियनि था। न सुखनि में ख़ुशि थियूं और दुखनि में प्रभु जी कृपा सम्झूं जो पाप नाश थियनि था ऐं वरी पाप न थींदा और प्रभु यादि ईंदो। सुखनि में वांदकाई कोन्हे, सखनि ॿुधण जी, वचननि ॿुधण जी और नाम जपण जी, हमेशह पदार्थनि और भोगनि जो ख़्यालु लॻो पियो आहे और सुख जे भोगण सां पुण्य नाश थियनि था। हाणे छा संतनि में सुख घुरंदव या दुख लाराइण लाइ वेनती कंदव? त हाणे वचननि खे सम्झूं, असां वॾभागी सम्झूं, गुरू मिलिया, ज्ञान मिलियो, बसि ज्ञान जा अखर ई 2 आहिनि, गुरमुख बणजण जे लाइ, भगत बणजण जे लाइ, संत बणजण जे लाइ। इहे 2 अखर असांजे हृदय में न आया, सॼी हयाती कई, जन्म पिया सत्संग कंदासीं, मन में शांती न ईंदी, आनंद जी अनुभूति न थींदी, हृदय में सुख जी प्राप्ति न थींदी। श्री राम। कहिड़ा? साईं खे यादि कयो और भाणे खे मिठो करे मञियो। साईं जी रज़ा में राज़ी रहो ऐं रज़ा में राज़ी रहण जेका परिस्थिति ईंदी उन जो मुक़ाबिलो करणु, उन खे टकर कोन हणंदो, न को धक हणंदो, न को सभई मिली करके उन दुख खे हटाए सघंदो। परमात्मा जी दृष्टि में कुछ भी प्रतिकूल कोन्हे, अणवणंदड़ कोन्हे, सो करे जे तसे रज़ा आहे, उहो ई करे थो जेकी उनखे वणे थो। बिया पूछ न मसलत धरे, जो कुछ करे सो आपह करे, कंहिंखो सलाह करे परमात्मा कमु कोन थो करे। 20 साल जो पुटु जवान आहे, हिकिड़ो ई आहे, सुपनान उमेदान पढ़णबो पोटा थींदा, हलियो वियो पुटु, ज़ाल मुड़ुस रोईंदे मरी विया, केतिरा घराणा आहिनि। श्री राम। मुंहिंजा प्यारा साईं असांखे टेऊंराम सुहिणी सिख्या ॾेई, समाज जो ही गुज़र जावे, यादि तव्हां को ना करो, आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो, जो बनावे आ प्रभु ताहे पर राज़ी रहो। रज़ा जो वास्तो मन सां आहे और जा बनी सा है भली, यूं सदा मुख से कहो। मुख सां चिलाईंदा कोन वरितासीं, कोई पुछे एॾो दुख थी, छा थी, चइजे प्रभु कृपा, प्रभु कृपा, भलाई भलाई, इन खां वधीक ॾे वई आहे त छा करियां। शेख सादी साहब सूफ़िन जो सरताज कंहिं महिल ई उस में निकितो, मुस्लमान फ़क़ीरनि में उस ते पेर पिया, मन में थोरो आयो, जेकर जुती हुजे आ बसि थोरो, बसि हीअं जे अखि मथे थी त हिकिड़ो पिंगलो वारी ते हले पियो, तोभां तोभां साईं, चङो थियो मूंखे पेर त ॾिने, जे हीअं करियां त मां छा कयां हा। पियो आहे हिकिड़ो अंधो टुंडो मंडो, लख शुक्राना प्रभु जा, लख महिरबानियूं। अरे बाबा कहिड़ियूं महिरबानियूं, चई अखियूं ई त हे ॾिसी करे पाप कनि थियूं ऐं उन पाप ॾे वञण लाइ पेर वञनि था और हथनि सां उहो कमु थींदो पाप जो चाहे कोन्हे जो। चङो थियो मूंखे प्रभु कृपा कई आहे, हिननि पापनि खां बचाए, न मां कखियूं ॾिने, न मूंखे जंघा ॾिने, न ॿाह ॾिने, मां इन पाप खां त बचियो पियो आहियां। राम। गुर पूरा भेटियो वर भागी, अखर ई 2, जेसिताईं असांजे अंदरि न आया त यादि रखूं, छो न पाण खे जहिड़ा बि सर्टिफिकेट असां धार्मिकता जा ॾियूं, असां हे आहियूं, न बणियाऊं असां जेकॾहिं प्रभु जे अंदरि यादि न आहे। उन यादि जो महत्व इहो आहे, करण जो मतिलबु इहो आहे त जहिड़ी बि परिस्थिति ईंदी उनखे भोगण जी तोखे शक्ति मिलंदी, रज़ा में राज़ी रहण जी तोखे शक्ति मिलंदी। दुख जेतिरो लिखियलु आहे, दुख वेंदो दान सां, नाम जपण सां न, भुल न खाइजो। और दुख जो जेको दर्द मन खे महसूसु थींदो आहे, उहो नाम सां, ज्ञान सां तुंहिंजो हल्को थी पवंदो, तोखे भोगण जी शक्ति मिलंदी। इन 2 अखरनि खे ध्यानु रखो। बाबा अरदास राम वटि आयो, साईं दुख लाहियो, भेण कंहिंजा दुख लाहे वञे त तुंहिंजा बि लहनि न, लाहींदो त पैसा ॾियणा पवंदा न,
श्री राम। साईं कन्या नथी उथे, सेठ तो वेनती करे भेणा कंहिंजी उथाए वञे त तुंहिंजी बि उथे न। जेकी चयो संतन सां वेदन साख ॾिनी। असां बालपण खां जेको अल्पज्ञ जीव आहे उन खां उथूं नथा, ईअं ॿार थिया बीठा, फल मिले असांखे, कर्म न कयूं। वेली 84 लख जूणी खे खाधे जी चिंता कान्हे, दुर्भाग्य आहे, अभागो आहे जो माण्हू खे खाधे जी चिंता आहे। और ईसाई चिंता तुंहिंजी लख महिरबानियूं ख़ुदा, असांजा पिता स्वर्ग जा पिता जो असांखे अॼु जी रोटी ॾिनी थी। भेण आइफ़ हुजे, इहो ई चवणो आहे असांखे। श्री राम। पहले दिते रिज़्क़ पाहा, पहिरियों असांजो रिज़्क़ पैदा कयो अथई, पिछे दिते जंतो पाहा। मुए को प्रभु देता है लकड़ी कपड़ा आग, जीरा नर चिंता करे ताको बड़ो भाग। असां वांद का इन में कोने जे कमाइण में, तूं दुकान बंदि कर पर स्वार्थ लाइ वञो, कंहिंजो सॾु थियो वई दुकान बंदि कर। लख महिरबानियूं सर्विस वारनि खां, तव्हां धंधनि पंहिंजनि धंधनि वारनि जूं। जंहिं महिल चाहे दुकान बंदि कर, सनी सनी गिला खां ॾिजो न। सचो स्वार्थ इन खे चइबो आहे। स्वामी विवेकानंद चयो आहे, स्वार्थी बणिजो, माना पंहिंजो मतिलबु पूरो कयो त ॿिए जे भले में ई तव्हांजो पंहिंजो स्वार्थ पूरो थींदो, तव्हांजे पूरे करण सां पूरो न थींदो। श्री राम। सिंधी में कहावत ई, असली संस्कृत, असली साहित्य, असली सभ्यता सिंध जी ॿिए जे भले करण में तुंहिंजो भलो आहे। कर भला होवे भला, भलाई में ई भलो आहे। श्री राम। त असां वॾभागी सम्झूं, गुरपूरा भेटियो वॾभागी, मन भया परगासा। वॾभागनि गुरनि खे भेटियो। छा? हे ॿुधो, हाणे भेटण जी माना मां चवां, हे ॿुधो से मन सां सेवण थिए, उनखे यादगिरी में हले। हरे राम। और भेटण माना निध्यासन, जंहिंखे शास्त्र निध्यासन चयो, उनखे चइबो आहे भेटण। माना ॿुधी करके मन खे मनाए। जेकी बि सुबुह खां राति ताईं असां कयूं था, जेके असांजे मन मञियो आहे उहो ई असां कयूं था। जेकॾहिं सत्संग जे वचन ते न हलियासीं त मन असांजे मञियो कोन्हे, उमिरि ॿुधे गुज़री वई। त सेवण, तंहिंखां पोइ भेटण, निध्यासन। त हिते साहिबनि चयो, गुर पूरा भेटियो वॾभागी, त पोइ मन भया परगासा। लाइटियूं वाइटियूं न, कंहिं चकर में न अचूं। अंधारी कोठी में वेही करके, मां कल्ह तव्हांखे ॿुधायो, अखियुनि ते कारी पटी ॿधी ऐं कोठी अंधारी में वेही ज़ोर सां अखियूं मुटे वियो, घड़ी खां पोइ तव्हांखे चिमकाट नज़र ईंदा। कन बंदि कयो, धुन अॻ में हले थी। जंहिंखे ज्ञान कोन्हे उहो ईअं सम्झनि था इहो ई गुरू असांखे ज्ञान ॾिनो आहे। सभु कुझु वेदनि में लिखियो पियो आहे। ज्ञान जो प्रकाश थिए, जेके अखरनि में ज्ञान भरियल आहे, उहो असांजो मन ऐं ॿुधी में उहो ज्ञान अची वञे, इहो ई प्रकाश आहे। श्री राम। बसि उहो शब्द जो रूप थी आहे, पोइ साक्षात्कार, पोइ उनजे वचन मां ख़ुदि वाणी निकिरंदी, ख़ुदि वाणी निकिरंदी। श्रवण मनन निध्यासन साक्षात्कार, जेके जेके गुरनि जा गुरमुख बणिया, गुरू जे मुख मां निकितो, उनखे मञियो ऐं हलिया, वरी उन्हनि जे मुख मां वाणी निकिती। अंगद साहिब जे मुख मां, अमरदास जे मुख मां, रामदास जे मुख मां। श्री राम। उहो शब्द जो रूप थी वियो, वरी उन्हनि जी वाणी ठहणु लॻी। उहा शब्द खे ताक़त अची वई। मन भया परगासा, पोइ उहा ताक़त ईंदी जो कोई न पहुचन हारा दूजा, अपने साहिब का भरवासा। पोइ हिकिड़े जो ई भरोसो रहंदो। श्री राम। हथ जोड़ी सभ सां, न्याज़ निवणत सभ सां, सभ में मुंहिंजो साईं, मगर ओट आसरो परमात्मा जो। मन जे कंहिं पदार्थ, कंहिं वासना, कंहिं मान धन जी काई गुलामी कंहिंजे लाइ न, परमात्मा जी। नानक तना खाक जना यकीना हिकु से। श्री राम। कोई न पहुचन हारा दूजा। शंकर दयाल प्रेसिडेंट थियो, उन महिल जहाज में चढ़ियो और वञी करे सत्य साईं खे मथो टेके आयो। उन ई ॾींहुं, जंहिंखे इहा ख़बर हुजे, नरसिंहा राव मद्रास वियो आहे। मुख्यमंत्री प्राइम मिनिस्टर अर्जुन सिंह खे चयईं, अख़बार में आयो, मां ॿाहिरों थी थो अचां, बसि अख़बार में लिखियलु हो। उतां हेलीकॉप्टर हलियो वियो बेंगलोर। मोनी बाबा पंहिंजे गुरू सां मिली चुप करे मोटी आयो, ॿुधायसि कोन मां काॾे वियुमि। इन खां मथे ॿियो फर्स्ट ग्रेड जा पद छा थींदा आहिनि जेके संतनि खे? छा इहो ज़रूरी आहे उहो संत पढ़ियल आहे? राम। बसि इश्क सुल्तानी तख़्त आहे, जेके पाण खे आशिक़ चढ़िया अछ ते, जिते छे न थिए, अहिड़े नाम ते उहे बीठा आहिनि। श्री राम। फ़क़ीर साईं हिकिड़ो वेठो आहे नगर जे ॿाहिरि,
राजा ॿाहिरि वेंदो फ़क़ीर खे नमस्कार कंदो हो, मोड़दे बि नमस्कार करे। हिकिड़े ॾींहुं ख़्यालु तो सनी फ़क़ीर खे घुराई, वज़ीर खे मोकिले, फ़क़ीर साईं खे चयो दीदार में। वज़ीर खे चयईं बादशाह खे मां में कहिड़ो कमु पियो आहे? बादशाह सुबुह सांझ लंघंदो आहे, दर्शन कंदो आहे, उन छा लाइ तूं घुराए, मूंखे छा खपे? मोटी वियो, चयूं हुनजो प्रेम आहे, चई ठीकु आहे। चई हुनजो प्रेम आहे, चई ठीकु आहे। कारो मुंहुं करे फ़क़ीर पंहिंजो पोइ हलियो। जंहिंमहिल हुनजे अॻियां आयो त का नई शइ त हुई कान, न को अंजान अची वियो, न को अनायास अची वियो। घुरायो वियो, वज़ीर गॾु अथसि, टप ॾेई थियो, वाइड़ो थी वियो त हे फ़क़ीर हे चहिरो छा कयो आहे? भरिसां जाइ ठाहे छॾियईं गदी विहाइण जी, विहाए मतां सम्झो त राजा पंहिंजी गदी ते आहे, वॾमाणी पई थी वई, न भुल आहे, राजा खां फ़क़ीर मथे आहे, हुनखे अलॻि आसन ठाहिणो आहे संतनि जो। इहा ॻाल्हि ध्यान में हुजे असांखे बि ॿिए जे गदी ते न विहणु घुरिजे, चाहे नंढो आहे चाहे वॾो आहे। न बाबा तूं पंहिंजे आसन ते विहो, संतनि जो अलॻि जेको अचे थो हुनजो अलॻि ठाहे। श्री राम इहे मर्यादाऊं शास्त्रनि जूं। त साईं हे छा? चई बाबा तूं पंहिंजो ॿुधाए, मूंखे छो घुरायो? चई साईं चरणनि में पियो आहे। साईं हे तव्हां छा करे आयो? चई बाबा ॾिस तूं पंहिंजो कमु ॿुधाए, छो घुराए? संत खे चरणनि में पियो, मां माफ़ी वठां थो, मां भुल कई आहे, पर तव्हां हे छो करे आयो? चई जेको अलाह लोक सॾाए, छा? जेको अलाह जो लोक सॾाए ऐं दुनियादार जी ग़ुलामी करे हुनजो दरगाह में मोकारो थींदो आहे, मां तुंहिंजे प्रेम जे रखण लाइ पंहिंजो वॾो दरगाह वारो कमु बि करे आवां, तुंहिंजो प्रेम पूरो करणु आयो। कोई न पहुचन हारा दूजा। मां हिकिड़े शब्द जो अर्थ ॿुधाए छॾियां, असांजे संतनि खे वॾी ताक़त मिली वेंदी इन शब्द में। दरबवंत दरब देख गरबे, अगरि बाणी जा मनीदड़ आहियूं त गुरु नानक खे त धनवान खे बेग साइड अहंकार करण जी धन हूंदो आहे। दरबवंत दरब देख गरबे और भूमवंत अभिमानी, जेको ज़मीनदार आहे उन वटि कई सेठियूं ईंदा, उनखे पंहिंजी ज़मीन जो अभिमान आहे। अॼु वठि ज़मीन, सुभाणे अलाए ज़मीननि जा छा लॻो पियो आहे, साल में अलाए केतिरा ॾे थी। श्री राम शास्त्रनि में लिखियलु आहे ज़मीन खे विकिरो न करिणो आहे, अन्न खे विकिरो न करिणो आहे, वधे हलाइणो आहे ग़रीबनि खे, वधे ग़रीबनि जूं जायूं ठाहिणियूं आहिनि। यादि रखिजो इहे पैसा कमु न ईंदा। अॼु संत लोग बि इन ज़मीननि वठण में लॻा पिया आहिनि। जेको धन खे धन वधाए हुनखे संत चवण बि पाप आहे। धन वधाइण जो प्रयास करे, धन मां न वधाए संगत जे लाइ, वधाए भंडारा, वधाए अस्पताल, धन मां धन वधाइण जो जंहिं कयो माफ़ रखिजो, उन खे संत सॾण बि पाप आहे। बाक़ी संसारी ऐं संत में फ़र्क़ु छा रहियो? भुला न कयूं असां। श्री राम न विकिरो करणी आहे। माता आहे असांजी धरती, छड़ी पंहिंजे घर जी ॿुहारी न पाइणी आहे, सॼे शहर जी पायूं असां। माता आहे असांजी। बाबा साईं सॼे जतन जी ॿुहारी पाराईंदा हुआ। बाबा मायूं ॻोठा म्यूनिसिपालिटियूं कोन हुयूं, मायूं अचनि थियूं, जुतड़ियूं कोन पाईंदियूं हुयूं, ईअं पाणी भरण वेंदियूं, ॿ मट, उनखे पथर लॻंदो, कंडो लॻंदो। मास्तरनि खां जेके शिष्य सुन सां सॼे ॻोठ जी ॿुहारियूं, बाबा चवंदा विस्टा पियो आहे, उहा वक़्त सां खणी वठो। ईअं न ॾिसो त भंगी ईंदो खणंदो, भितर कंडो त खणंदा ई खणंदा हुआ। कुझु बि केलो आहे, खल आहे, इहा वॾी शेवाऊं आहिनि जेका तूं ॾिसें थो, नज़र अंदाज़ न कर। हिकिड़ी खल आहे छड़ी केले जी, भॻवानु रक्षा करे, पर अहिड़ा बि किसा ॿुधण में आया, केले ते खल थड़ी। असां वटि भाई भागू टिकाणे में रहंदो हो, पनियारनि खे यादि हूंदो जेके पुराणा हूंदा, उनजी गिदरे जी खल ते पेर थड़ियो, केतिरा महीना पियो रहियो, जंग भॻी पई रही। त उहा अगरि तो खणी छॾी, और हिकिड़ो माण्हू हे त मां टिकाणे में चयो भाई वेठो ठहियो, वांदो हूंदो तॾहिं हुनखे विहायो हूंदो उन पघार में। पर हाणे असांजो कोई गृहस्थी कंहिं खल तां तिरकी पए, अस्पताल दाख़िल थी वञे, सम्झो था दुकान में हानी थी वई, उहो माण्हू ओॾां उन में सिड़जी वियो, उन जे लाइ रोटी खाइण वञे, उन लाइ माण्हू ओॾां वेहे, घणो असांखे नुक़सानु थी वियो। ऐं उनजो ॿियो फ़ाइदो सम्झो, जेकर असां खल खणी छॾीसीं त उनजो फल ऑपोज़िट में केतिरो थींदो। स्टेशननि ते घुमंदे फिरंदे खलां पयूं आहिनि। तव्हांखे परमात्मा क़दम क़दम ते शेवा जो मौक़ो ॾे, आसीस जो मौक़ो थो ॾे। परमात्मा सर्व में समायल आहे।
अंधो ज्ञान असांजा संत ॾियणु शुरू न कनि त गुरू को सां मथो न टेकजे। महापाप कराइनि था उहे संत। गुरू करण जो मतिलबु इहो आहे असांखे गुरू सभिनी में नज़र अचे, परमात्मा सभिनी में नज़र अचे। अॻे संतनि जी शेवा कंदो, जॾहिं गुरू कंहिं ॿिया संत छॾिजी विया। हे छा थो करे पियो? अंधारो वधियो, अज्ञान वधियो, अहंकार वधियो, कि न तूं हे ज्ञान ॾिनो? पोइ न नाम चङो सभिनी संतनि जी शेवा त कंदे। कीअं भाई लॻे थो? माण्हू त हिकिड़ो ई मिसाल ॾियां। भाई कंवरराम साहिब लाइ चइजे सिंधी संत जो सिरमौर सुहिणो, शहीदनि जो सरताज सिंधी क़ौम जो रखियो कजो। असांजी सिंधी क़ौम न हुजे हा मां जो तव्हांखे मिसाल ॿुधायां हा त अॼु असांजो गोबिंद सिंह और तेग बहादुर साहिब न हुजनि हा त हिंदू क़ौम न रहे हा, जंहिंखे असां विसारे वेठा आहियूं। वॾी भुल था कयूं पिया। छत्रपति ऐं प्रताप खे अॻियां था रखूं, गोबिंद सिंह खे पोइतो था रखूं, विश्व परिषद वारा आर सिंह वॾी भुल था कनि पिया। तव्हांखे ख़बर हुजे मां किसा पढ़ी वेठो आहियां। शिवाजी साॻो औरंगज़ेब जो गुलाम वञी थियो। मां इतिहास ॾेखारियां तव्हांखे। श्री राम कॾहिं बि अहिड़नि शहीदनि जो नालो खणो त गोबिंद सिंह खे अॻियां रखो, पोइ बिलाशक बाक़ी ॿियनि जा रखो, शिवाजी, राणा प्रताप, अन्य अन्य। श्री राम मुंहिंजा प्यारा, तंहिं कंवरराम असांजी सिंधी क़ौम लाइ। मां इहो 1995 में जॾहिं सेंट्रल पंचायत पहिरियों सिंधी सभा गोरखपुर ठही त ॿियो सम्मेलन हिते थियो सॼो 10 खां 6 ताईं। मूंखे चयो साईं ॿ शब्द आशीर्वाद जा। मां जो रोटी त तयारु आहे, मां खिमिया थो वठां, 3 थी विया आहिनि, बुख ते हूंदो तव्हां, पर मां 2 शब्द न ॻाल्हाईंदुमि। मां थोरो ॻाल्हाईंदुमि, कलाक ॻाल्हायुमि कंवरराम साहिब ते। त कंवरराम साहिब असांजे सिंधी क़ौम जो कीअं रक्षक बणो, जेकॾहिं न थिए हा। मां तव्हांखे हिस्ट्री हाणे ॿुधायां, तव्हांखे अजब अची वेंदो। श्री राम त साईं कंवरराम जो मिसाल खणो त पुछिजे कंहिंजी हिन शेवा कई? हुन कंहिंजी न शेवा कई। सॼे सिंध जूं दरबारियूं संभालियईं, उन्हनि दरबारनि जा कर्ज़ लाहिरायईं। पाण खे जेके पताशा मिलनि हीअं झोलियूं विराईंदे, तंहिंखां पोइ गुणियूं भरींदे वरी दरबारनि में मोकिले, जीअं उनजी खंडु विकिरो न थिए। अॼु दरबार वारो दरबार खे पुछण जो हवाल नथो पुछे, भई तुंहिंजो कीअं गुज़रे थो, भई तूं संत पाकिस्तान खां आयो आहे, नो गुज़र बसर कीअं थी? मां त भाड़ो वठी ॿिए खां पहुतुमि। श्री राम अरे ॿाहिरि थियूं, असां ॿाहिरि थियूं, पुछूं हिक ॿिए खां छा थी वियो असांखे? कीअं असां क़ौम खे खणंदासीं जो असांजो संतनि जो पंहिंजो इहो हाल हूंदो त? राम त दर्बवंत दर्ब देख गरबाए भूमवंत अभिमानी, राजा जाने, तंहिंखां पोइ 3 दर्जो, राजा जाने सगल राज हमरा, त्यों हरजन टेक स्वामी। जेको वो अपनी ओट संभारे, पंहिंजी बैक साइड संभारे, त जैसा वित तैसा होए वर्ते। जहिड़ो वित अथसि ओड़ो वर्ते, अपना बल नहीं हारे। त जेकॾहिं सेठ पंहिंजे सेठ जो करब करे थो, ज़मींदार पंहिंजे ज़मींदार जो करब करे थो, राजा पंहिंजे राजा जो करब करे थो, जंहिंखे अनंत ब्रह्मांड जे मालिक जी टेक मिली आहे, उहो पंहिंजो वित न संभारे, अपना बल नहीं हारे। संत मालिकनि सृष्टि जा। संसार में जेकॾहिं परमात्मा खां पोइ ॿियो सृष्टि शब्द आहे त उहो संत जो आहे। संत मिलिया तो बाबा हरदास राम खे मां मोकिलाइण महिल चवां पियो जलगांव में, साईं मुंहिंजे लाइ 2 शब्द चई, संत मिलिया तो हर मिलिया, अंतर रही न रेख, राम दुहाई सत्य कहूं, साधु आप अलेख। पार ब्रह्म की आरसी संतों की है दे, जो लख्या चाहे ब्रह्म को तो संतों में लख ले। ग्रंथ साहिब 3 ॻाल्हियुनि ते मुश्तमिल थियल आहे, इहो ॻाल्हि यादि हुजे। असां ॾाढो भिटकी था वञूं, ग्रंथ साहिब खे मथो टेकणो आहे, वचननि खे आंगूठो आहे, छा चऊं असां? संत जे संग जो, संत जो संग गुरु जी महिमा, ईश्वर जी भक्ति। संतनि जे संग में असांखे ईश्वर जो ज्ञान मिलंदो। उहो गुरु करण सां असांखे सही ईश्वर जे रस्ते ते हलण जो मन खे उहा गति मिलंदी ऐं जीअं ईश्वर खे पाईंदो। विषयूं 3 आहिनि सॼे ग्रंथ साहिब में, ऐं संतनि खे मञणो ई न आहे। हलो तव्हां कहिड़नि संतनि खे मञींदो? जेके मथां लही ईंदा कैलाश जा, उन्हनि खे मञींदो? तव्हां कागज़नि पननि खे मञियो या वचननि खे मञियो? के सिख दोष दृष्टि सां ॾिसंदा आहिनि संतनि खे। अड़े राम मुंहिंजा प्यारा, अपने साहिब का भरवासा, अपने सदगुरु के बलहारे, आगे सुख। छा? आगे सुख, सुख जो साधन ज्ञान। छा? श्री राम हे क्लास में आया हो ॼण पढ़ो, सुख जो साधन, दुख जो कारण अज्ञान।
साधना में मेहनत करनी पवंदी आहे और अज्ञान औद्यामय संसार आहे किरदा वेंदा आहियूं असां। तंहिं लाइ जेकॾहिं सतगुरुनि जो ज्ञान वठिबो त अॻियो सुख मिलंदो। आगे सुख माना जंहिंजो परिणाम सुख थिए उहो ई धर्म आहे, जंहिंजो परिणाम दुख थिए बसि उहो ई धर्म। जंहिं कर्म करण सां असांजो मन अशांत थिए, विक्षिप्त थिए, भयभीत थिए, चिंतातर थिए, शोकाकुल थिए, असांजी थ्योरी ई ग़लति आहे। कीअं साईं लॻे थो? जंहिं कम करण सां असांजे हृदय खे निर्भयता अचे, निश्चिंता अचे, खुशी अचे, प्रफुल्लता अचे, समझो धर्म। श्री राम अपने सतगुर के बलहारे जंहिं असांखे बाबा साईं 3 अखर चवंदा, युक्ति भक्ति मुक्ति। अबा युक्ति सिखो, जंहिंखे सिंधी में ढंग चइबो आहे। युक्ति माना थोरे पैसनि में, थोरे वक़्त में घणो कमु कढणु, इन खे युक्ति चइबो आहे। थोरे पैसनि मां, थोरी जाइ मां घणो कमु कीअं कढूं, थोरे पैसनि मां घणो कमु कीअं कढूं, वक़्तु बि थोरो लॻे, जंहिंखे इहा युक्ति ईंदी आहे। या संतनि मां मिलंदी, न कंहिं राजा मां मिलंदी, न ज़मींदार मां मिलंदी, न बादशाह मां मिलंदी, न यूनिवर्सिटी में मिलंदी। पोइ हिकु ॾींहुं असां सां रही थी सिखे त उनखे ख़बर पइजी वञे युक्ति कीअं थींदी आहे। युक्ति सां हलणो ई भक्ति बणिजी वेंदो और भक्ति ई जीअरे मुक्ति थी वेंदी। ॿियो मोए खां पोइ कहिड़ी मुक्ति आहे? वासना ख्य मुक्त, वासना बंध। वेदांत जो वाक्य आहे, वासना बंध और वासना ख्य मुक्त। श्री राम। तो अपने सतगुरु के बलहारे आगे सुख और पाछे सुख सहजा। सहजा माना ज्ञान, पाछे ज्ञान जो सुख जेको सतगुरनि ॾिनो हृदय में पियो हूंदो, उन ज्ञान जे माध्यम सां असां जीअरे परमात्मा सां मिली वेंदासीं, मोह काॾे वेंदासीं। और घर आनंद हमारे। घर असांजो घर कहिड़ो आहे? स्वामी साहिब चयो आहे, स्वामी घर में घर, तंहिं में घर अघर थी। त 3 शरीर न असांजा। स्वामी घर में, हे शरीर, घर में घर माना अंतःकरण, जंहिंजे मन जे आसरे हे बाडी हले थी। तंहिं में घर माना कारण शरीर, औद्या रचित। असांजी जेका प्रक्रिया आहे, चाहे उहा राम जी हुजे, चाहे कृष्ण जी हुजे, उहा औद्या रचित आहे। श्री राम। माया में त्रिगुणी में हलणो पवंदो त औद्या में ई हलणो पवंदो। छड़ो डाकू चोर संत न, पर राम कृष्ण कुझु बि हुजे, औद्या जे अंतर्गत असांजी माया जे इन पर्दे में ई असांजी प्रक्रिया हले थी। स्वामी घर में घर, तंहिं में घर अघर थी। चौथों घर जेको आत्मा आहे, उन खे घर न चइबो आहे, उहो घर आहे। तो ज्ञान जेको मिलियो, असां उन ज्ञान खे हृदय में आत्मा साथ कयोसीं, मन बुद्धि खां परे वञी करके इंद्रियनि खां। श्री राम। त घर आनंद हमारे, उते आनंद जी अनुभूति थींदी। आत्मा में आनंद ऐं शांति परफुटजी रही आहे। साईं दया कयो शांति मिले। शांति खोहे रहिया हथ सां, संसार जी सोच आहे, इहा शांति थी। राम। हिकिड़ो फिल्मी दुनिया में वियो असांजो छोकिरो पने जो, लाहौर में, वरी त बम्बई में फिल्म ठाहे। पोइ मूंखे चए पियो, साईं दया कयो मुंहिंजे हृदय में शांति अचे। चई, मां जो शांति नाश करण जो त तूं रस्तो वरितो आहे, और दया घुरे थो शांति अचे। जिते आचरण जी का शइ कान्हे। जेको समय समय हज़ारे रना नचाए करके गॾु नचनि, इहा असांजी भारतीय संस्कृति आहे। थुको हुजनि अहिड़नि जे मुंहं ते, ॿाहिरि सटिजे, हिननि एक्टरनि जे मुंहं ते न सटिजे, जेके डायरेक्टर अहिड़ा फिल्म कढाइनि था। इहा असांजी भारतीय संस्कृति आहे। राम। अपने सतगुर के बलहारे आगे सुख पाछे सुख सहजा। घर आनंद हमारे, अंतर्जामी करने हारा, सोई खशम हमारा। मुंहिंजो मालिक मुंहिंजे अंदरि वेठो आहे। जेकी अंदरि हले थो मां सम्झां थो। इहो सम्झण वारो ई तूं अंतर्यामी आहे। असां सभु अंतर्यामी आहियूं। उन अंतर्यामी ते नालो प्रभु रखियलु आहे। ॿियो प्रभु ॿी कंहिं शइ जो कोन्हे, भुल न अचे। उहो प्रभु असांजे अंदरि वेठो आहे। हरि व्यापक सर्वत्र समान आहे। प्रेम ते प्रगट होए में जान। सभ में मुंहिंजो साईं आहे। तव्हां सां प्रेम ॾियूं, थोरो कोमल बणायूं, सरल बणायूं। हीअं प्यार सां हीअं हथु रखूं, हीअं कंहिं बि जड़ वस्तु ते छड़ी, जड़ वस्तु ते तव्हांखे आनंद पियो ईंदो, आनंद पियो ईंदो। हीअं प्यार सां छड़ो हथु रखूं। प्रेम जे मोट जी ज़रूरत न पवंदी। जेको चिल्लाए थो ॿियो प्रेम नथो ॾिए, उनखे करणी कोन आहे, ख़बर ई कान अथसि प्रेम जी, सिखियो ई कोन्हे। मां सभु सहां थो, तोखे सहण जी ख़बर ई कान्हे।
राम तूं आत्मा जे ज्ञान में वयो ई कोन्हे जो तोखे सहण अचे। खम खमंदनि खटियो हारायो होडनि चखियो ना चवंदनि हू जो साह सब्र जो। सब्र मंझ मयाण ए सब्र का नीहणो सब्र संदा बाण खालक खता न करे। हजार गारियूं ॾे थो तूं चुप करे बीह ॿुध। जंहिंमहिल जो लहणो पूरो थियो सोच माखे ई छो थो ॾे। जे सभिनी खे ॾे थो त थियो ई पागल चिंता ई न करणी आहे। माखे ई ॾे थो त छो थो ॾे को लहणो थो कटे। हिकु लफ़्ज़ कोई ॿाहिरि ॻाल्हाए थो त यादि कयूं हिनखे ॾिसंदासीं। ऐं स्त्री जे मथां या पुत्र जे मथां असांजो अधिकार आहे। असांजो घणो मञनि था उन्हनि खे छा था कयूं उन्हनि खे कढूं था या असां पाण निकिरी था वञूं। श्री राम बाबा भुल न खाऊं पराए खे परायो न सम्झूं ॿिए खे ॿियो न सम्झूं। कलयुग इहो आहे पराया कम ॾींदा पंहिंजा कम न ॾींदा। पर न सतयुग बणाए रखूं कलयुग में पंहिंजनि खे त पंहिंजो बणाए रखूं पर परायनि खे बि पंहिंजो कयो। इहो ई सतयुग आहे। जंहिंखे बिना घर में हलणु नथो अचे ॿाहिरि उपदेश ॾे ॿियनि खे एकता जा। घर में इंतज़ार अची पई शिकायतां करे। गुरमुख उहो आहे जो सभिनी शिकायतुनि सां भरियल हुजे पर पंहिंजे उन जे तरफ़ां उन जे प्रति कंहिंजी शिकायत न अचे। उन में हिकु भाई कंवरराम साहिबु हो। मां उन हिकिड़े जी महिमा खणा त ॾींहं लॻी वेंदा। मुंहिंजो सॼो ग्रंथ ठही वेंदो कंवरराम साहिब जे चवणनि जो जेको मां तव्हांखे ॿुधायां हिकु हिकु स्पष्टी सां। हुन छा ज़हर पीती। कर्तव्य कर्म जे पालण वारनि खे ज़हर पीअणी पवंदी आहे। श्री राम उन जी त सभु महिमा कनि था न। उहो केतिरो राज़ी हो सभिनी मां या त उनजी दिलि ॼाणींदी हूंदी न। मुंहिंजा प्यारा अपने सतगुर के तंहिं घर आनंद हमारे अंतरजामी करणे हारा तो में ॿई शक्तियूं आहिनि। हिन आश्रम खे ठाहे हिन आश्रम खे ठाहे छॾ। माण्हू खे पाल उन खे उते घुटो ॾे मारे सघंदो आहे। ये ॿई शक्तियूं तो में आहिनि ठाहिण जूं ठाहिण जूं। ॿियो करणे हारा छा थींदो आहे। छड़ो चिलायूं न उहे असां में असां ईश्वर न सॾायूं पाण खे दासनि जो दास। गुरु नानक खां असां निमाणा ई सिखूं। राम राम ॿियनि खे गुणनि सां ॾिसणो पाण खे नीच सम्झो। हम नहीं चंगे बुरा नहीं कोई ओहो पिणवंत नानक तारे सोए। पर असां पाण खे जगायूं त असां में ईश्वर जा गुण सभु भरियल आहिनि। श्री राम हा तूं ॿिए ते दया कर तूं दयालू आहे। तूं ॿिए ते कृपा कर तूं कृपालू आहे। तूं ॿिए जो कमु रास कर तूं दुखियुनि जो बसि तूं उन में गुण प्रकट कर। तो में प्रभु जा सभु समायल आहिनि। अंतरजामी करणे हारा सोई खशम हमारा। उहो त हुकुम करे थो विवेक जाॻायूं निर्भव भय। गीता में भॻवान जेके 26 गुण देवताउनि जा चया सुर जा देवी संपदा जा उनखे सुर माना देवताऊं। पहिरियों गुण आहे निर्भयता। निर्भय तॾहिं तूं थी सघंदे जॾहिं संतनि जे शास्त्रनि जे वॾड़नि जे माता पिता जे भॻवान जे चए ते हलंदे तॾहिं तूं निर्भव थींदे। मां कल्ह तव्हांखे ॿुधायो कॾहिं बि गृहस्थी ईअं न चए मूंखे कंहिंजी परवाह न आहे। तुंहिंजी गृहस्थी आहे त तोखे परवाह कम में पवणी पवंदी। हिकु भंगी न मिलंदो ॿियो हिकु मज़ूर न मिलंदो ॿियो हिकु वटो सब्जी न मिलंदे ॿिए वटो परवाह तोखे पवणी पवंदी। बेपरवाह थी न आहे सघंदो। बेपरवाह हिकिड़ो संसार में आहे त संत आहे जो थी न आहे सघंदो। इहा ॻाल्हि असां यादि रखूं। श्री राम अड़े परमात्मा खे विकान कढणी पई। जेकॾहिं परमात्मा हे चई सूफ़िन चयो हे आहे हे आहे त हो बि आहे। जे हे न आहे त हो हुनखे केरु चए हो आहे। इहा आत्मा जिन्हनि भूतनि वांगुरु ईअं रड़ियूं पई करे जेकॾहिं इहा बाडी न हुजेसि त और उन खे सुञाण सां हिननि जी सुञाण थी थी वञे। श्री राम नानक जिन सतगुरु पूंजी आहे। सतगुरु माना ज्ञान नाम उन परमात्मा सत्य जी रोशनी तिन हर पूंज कराव। परमा पाण सां गॾु उन्हनि जी बि एडवर्टाइज़ कराए थो। हरे राम अंतरजामी करणे हारा सोई खशम हमारा। निर्भव भय गुर चरनी लागे। चरण सूक्ष्म निर्गुण उपासना में चरण माना वचन। वचननि सां मन खे जोड़ींदो निर्भय थी वेंदो। संत छा था चवनि उन वचननि ते हले काई बि परवाह न करे केरु छा थो चए। निर्भव भय गुर चरणी लागे कराम नाम आधारा। सफल दर्शन अकाल मूरत काल खां रहत। श्री राम प्रभु प्यार में प्रभु मस्ती में जेतिरो वक़्तु लॻी वञे जिन लॻायो
सत्संग में वेठो आहे और चिंता जो करे न पुॼतुमि त अड़े अंग्रेज़नि जूं जॾहिं वक़्त हुया बाबा नेभरा जो तॾहिं संत बणियो, अन्य अन्य बाबू सतनाम तॾहिं वसण घोट ते संत बणियो। वसण घोट वटि आयो, हुनजो सतनाम जो फोटो लॻल हो, मथो टेके हलियो वञे। उन ॾींहुं चयांसि हे बुहारी त पाए, हाणे उन ॾींहुं जे इंस्ट्रक्शन थियणी हो, साहिबु अचिणो हो, टिकट कलेक्टर हो। वरी मोटियो, शेवा पूरी कई, वरी दर वटो साईं वसण घोट टई भेरा दर ते बीठा रहिया। चई हीअ शेवा कई वञे। मन ऐं ॿुधी सां तोड़ लॻो त होॾे इम्तिहान आहे मुंहिंजो, साहिबु अचिणो आहे। और कॾहिं संतनि हिन खे शेवा न चई, कोन चवंदा आहिनि शेवा। मां पंहिंजे जीवन में कंहिं ते कोई हे डिपार्टमेंट 50 हलनि था, कंहिं ते न रखियो आहे त तूं हीअ शेवा कर, हीअ संभाल। न कंहिंखे चवां वेह, सहज वृत्ति, निर्बंधन, गृहस्थीअनि जेतिरो पुॼेनि पंहिंजो करनि। श्री राम। टियों भेरो बि उन शेवा करायो, जीअं जेको अचे वाधाई पई मिलेसि। अड़े मिठाई त खारायो। चई कीअं? चई भेणा तूं स्टेशन मास्टर बणिजी वियो आहे। भरोसो त रखी ॾिसूं। माॻ में ॿुधाया संत खे कंहिं बि गुण सां न तोड़जो। संत मिठो ॻाल्हाईंदा, संत हे ॻाल्हाईंदो आहे। अड़े कई संत गारियूं ॾींदा हा, तव्हां सूफ़ियुनि संतनि जा फोटू ॾिसो सिंध जा, मजाल आहे कंहिंजो खिलंदो फोटू मिले। जेके राजनी सां संत जुड़िजी विया, अॼु जे कलयुग जी वृत्ति जा थी विया, उहे खिली करके माण्हुनि खे राज़ी करण लाइ थी वियो। अड़े तुलसी साई चतुरता राम भगत लिवलीन, पर धन पर मन हरन को वेशा बि परबीन। ॿिए जे मन खे राज़ी करे ॿिए मां धन कढणु त वेशा बि होशियारु आहे। तुंहिंजे छाजो संत पिण जो कमु थो करे पियो। श्री राम। सहज सहज बसि पंहिंजे वैराग में सचा साईं ॾिसो, हुके खे हरू भरू वरतियूं वेठा आहिनि, दम मथे छिकियो पियो आहे। पंहिंचात ईंदी त बि अॻियो वेही करे ॻाल्हाए वेनती कर, न करे सघंदी। बसि अबा साईं बि हमेशह ईअं श्वास चढ़िया पिया आहिनि। भाई चांदूराम जो फोटो ॾिसो, श्वास चढ़िया पिया आहिनि, हेॾा निकिरी आया आहिनि। घोटकी जा खुदाई, वसण घोट जा मूंखे भाई चेतनाम ॾेखारे हली। वसण घोट जो फोटो चई ॾिसो ॾिसो, हे ॾिसो कीअं हे हेॾा निकिता पिया आहिनि। दम चढ़ियो पियो। बसि दम जी सुरत संभाल रखी, दम है इसरार इलाही दा, दम त खुदा आहे। बसि उन ॾे तक वेही। इहो शब्द बि अटकायो आहे, इहो नाम बि अटकायो आहे। इहो शब्द संसार शब्द आहे, उनखे कटण जे लाइ नाम आहे। जेकॾहिं तोखे चुप अची वञे दम में आहे त शब्द जपण जी बि ज़रूरत कान्हे। जप खां पोइ अजबा जाप थी वेंदो आहे। श्री राम। मुंहिंजा प्यारा त निर्भव भय गुर चरनी लागे, ग्राम नाम आधारा। सफल दर्शन अकाल मूरत, प्रभ है भी हो नहारा। कंठ लगाए अपने जन राखे, पंहिंजे प्यारनि खे जेके अंदरि जुड़िया आहिनि उन प्रभु सां अंतर्यामी सां अंदरुनि जो आवाज़ ॿुधी करे हलनि था। हरे राम। भोसावल में मां ॾिठो, महात्मा गांधी जो फोटो रखियो, लिखियलु वेठो, अंतरात्मा का आवाज़ सुनो। मां हिंदवासी में लेख पढ़ियो। हाणे असांजा ठाकुर चांवला जा उनजो पुत्र अलाए न्याणो उन में लॻल आहे। उन खां पोइ मूंखे घर वठी हलिया। उन खां पोइ मां हिंदवासी अख़बार ईंदी आहे, पाण वेठा न हाणे। मूंखे घर वठण जे करके सभु पुट धीअ नुंहुं घुरायूं, सभु 2 कलाक आनंद थियो पाण में। श्री राम। मां उन अख़बार में पढ़ियो, छा पढ़ियो त डॉक्टर राजेंद्र प्रसाद, प्रेसिडेंट भारत जो, रमन ऋषि वटि दर्शन करण लाइ वियो। नगन पियो हूंदो, हुनखे पाल बिटन ॻोल्हे लथो हुयो। पियो आहे वेठा, कुझु न ॻाल्हाए। चयो भेण हे हुनखे बेपराह पाल ब्रिटन हिकिड़े भेरे चएसि थो, जॾहिं ॿाएतालीह में वार लॻी, जंग लॻी त हेॾो सारो, हेॾो दिमाग़ वारो होशियारु सॼो ॼाण पियो रखे त जंग में छा हालत थींदी। 1914 में लॻी, वरी 42 में लॻी। तो पाल ब्रिटन चए तो रमन ऋषि के साईं ऐसा ऐसा होने वाला है, ये सब हो रहा है। सब चाहिए, जॾहिं सभु चइयो त मथों चयोसि तुम अपनी सोचो। बसि अखरी हाणे जेको थियणो आहे तूं हुनखे छा कंदे। साईं मूलाराम साहिबु मलीर में भाई जागरराम साहिबु चइनि पिया, मां चयोमांसि साईं 42 जी जेका जंग जो उहो उन संतनि बि चयो। संतनि चयो आहे भाउ देश तॾहिं कटबो आहे, अलॻि थींदो आहे जॾहिं स्त्रियुनि जे मथां हमिलो थींदो आहे। मूंखे 72 में चयो, जॾहिं 71 में बांग्लादेश अलॻि थी वियो तॾहिं उहो पंहिंजे गुरुदेवनि जो अखर ॿुधायो त संतनि चयो जॾहिं स्त्रियुनि जे मथां हमिलो थींदो तॾहिं उहो देश अलॻि थी वेंदो। उहा बांग्लादेश में हालतूं जेके थियूं राम त राजेंद्र प्रसाद वियो, कोन ॿोलियोसि। हाणे उथण महिल चएसि थो
ये मैं हिंदवासी में पढ़ो, आपका कोई गांधी के लिए संदेश हो, इतने रमन ऋषि चेस तो उसको मेरे संदेश भेजने की कोई जरूरत नहीं, उसको अंतरात्मा से जो आवाज मिल रहा है वो कर रहा है। सफल दर्शन काल मूर्त प्रभ है भी हो नहारा, कंठ लगाए अपने जन राखे अपनी प्रीत प्यारा। बस जड़े प्रीत प्यार अंदर वडी वॾाई अचरज शोभा, कार्ज आया रासे, असांजो कार्ज रास थियो, उन परमात्मा जी वॾी वॾाई खे अंदरि रखियोसीं, सॼी प्रीति कीर्ति खे अंदरि रखियोसीं। हे सभिनी में मां आहियां, सभु मां में आहे, जीअं भॻवानु चयो आहे तीअं असां इन सभिनी खे सम्झूं, जड़ खे चेतन खे प्यार कयूं, प्यार कयूं। बसि इहा ॾेवण जी शइ आहे। अखर ई ॿ न संत मत में, नाम ऐं दान। नाम अंदरि रखो, दान ॿाहिरि कयो। दान माना सिंधी में ॾेवण, वाणी जो ॾेवण। कंहिंखे ॿ वचन ॿुधाए करे कंहिंजी चिंता हटायो, कंहिंजो शोक हटायो, कंहिंजो दुख दर्द हटायो। तन जी शेवा कयो, धन जी शेवा कयो, वाणी जी शेवा कयो। कंहिंखे वक़्त जो तव्हांजे वेहण सां मन केतिरनि जा कार्य थी वञनि। श्री राम। बसि ॿाहिरि दान, अंदरि नाम, अखर ई ॿ। श्री राम। नाम ऐं दान खे अलॻि न कजो। नाम दान हिकिड़ी शइ न आहे। बसि नाम अंदरि तूं नाम जपेंदो, तो वटि धन आहे। ऊंधो टंगजी हीअं ख़ुदा जी तपस्या कंदे सवें वरिय न मिलंदे ख़ुदा, जेकॾहिं तूं धान खे जेसि ताईं धन खे लुटाईंदे न। यादि रखजांइ, हे जे अरदास गुरनि में करायूं था, सेठियूं जी कराइनि था 100 रुपए जी अरदास। भेण ॿार सां बि एतिरी खेचल न कबी आहे जेतिरी गुरनि सां। ओॾे लख रुपया लुटाईंदो, हेॾे अरदास ग़रीबनि जे लाइ, जंहिंजो कोई कोन्हे उन्हनि जे लाइ अरदास अॻिती, तुंहिंजे सेठ लाइ न अॻिती। तूं लख ग़रीबनि खे ॾे, तुंहिंजो कल्याण थींदो। गुरू खे बि ॿार बणाए छॾी 100 रुपए जे कणा जे अरदास में, तुंहिंजो बीमार ख़ुशि थी वञे। हूअं 6 लख रुपया ख़र्च कर पियो, कोई चवण वारो कोन्हे। सिखनि जी कमी जॾहिं थी वई, जॾहिं सेठनि जे पाठनि जे लाइ सेठ जी फलाणे आपका दास सेठ फलाणो, अरे सेठ के अरदास में रखणो आहे। आपके दर का दास, आपका गुलाम फलाना, आपका पाठ रखाया, सेठ के अरदास न कंदोसि था। खालसा जी साहिब बोलो वाहिगुरु न, गुरु गोबिंद सिंह चयो तव्हां संगत की वेसाओ, पर साहिब ऐं अरदास साठ संगत जी बोलो वाहिगुरु। आपके दास खालसा जी बोलो वाहिगुरु। श्री राम। ये बेद बि वॾियूं भुलान गुरू असांखे छा थो घुरनि था, असां अदब कयूं। जंहिं घर पाठ खणी वञूं, बसि कमु पूरो थियो तंहिं महिल साहिबु सेड़े करे हेॾे खणी अचो। न बाबा वधीक न रखिणो आहे, कलाक अखंड पाठ बि घरनि में न रखायो, इहे पासा में न पासियो। गुरुनि जा चरण घुमाए वचन अरदास आनंद सां पढ़ी आसिरो वठी तंहिं महिल खणो। न त माण्हू उथी आहे, उहे साॻा वञनि घर जा विहांउ जा ॿार बच्चा जुतियुनि सां पिया तो डुकंदा। उन बेद बि जो कयो सॼो फल असांजो नाश थी वेंदो। हिनखे गुज़रान न बणायो, हुननि गुरुनि पंहिंजो सम्झी छॾियो अथऊं। हिन ग्रंथ खे छॾियो कमाइण जो साधन बणायो अथऊं। न, अदब खपे। श्री राम। अॼु घणो मिठो असांखे बीमार करे थो, कुझु चहिरो खपे, मां तॾहिं ॻाल्हायां थो। तंहिं लाइ ध्यानु हुजे। वॾी वॾाई अचरज शोभा, अचरज शोभा, जिन उन वॾी वॾाई खे अंदरि पातो आहे। ब्रह्म ज्ञान के भोजन खाइण सां संतन शास्त्रनि लिखियो सॼे संसार खे भोजन मिली वेंदो आहे। छो जो हुननि जे अंदरि में सॼो ब्रह्म समायल आहे। संतनि जी वॾे में वॾी शेवा संसार जे लाइ कहिड़ी आहे? मां गोदड़ियाला धाम, हरिद्वार, धर्मशाला मां उहो वचन पढ़ी आयुमि त संत ब्रह्म रूप थी करके जॾहिं ब्रह्म दृष्टि हीअं रखी वेठा आहिनि संगत ते, उन कशिश में ब्रह्म में जोड़ी वेठा आहिनि, उनजे अंदरि संसार जो ख़्यालु न उथे। जेसि ताईं न उथंदो उहो उन कृपा में अंदरि रहंदा। बसि इहा संतनि जी वॾे में वॾी शेवा आहे, जो प्रभु सां जोड़े रखणु। बाक़ी मता सम्झो संत परोपकार कनि था, इहो तव्हांजो धन आहे, तव्हांखे ॾिनो, तव्हांखे प्रेरणा ॾिनो। बाबा तव्हां गृहस्थी आहियो, सुख खपेव, धन खपेव, माता जे नाले, पिता जे नाले, गुरू जे नाले जल आश्रम कढायो, जिथे जल जी ज़रूरत आहे। गर्मी में वीचारे खे पाणी मिली वञे। हिंदुस्तान हे छो अधु ग़रीब आहे, अञा ग़रीब रहंदो। भागवत लिखी आहे, गृहस्थी बुख मरदा, संन्यासी सेठियूं थींदा। हाणे हिते इहा तुक न निकिरे, नंढड़े पढ़ंदा हुआसीं त संन्यासियूं धन बैंकनि में जमायूं कयूं वेठा आहिनि ऐं हेॾे हलाइनि नथा। घुरंदा संन्यासी कंहिंखां जार पठिया आहिनि। छो थी वियो आहे जो असांजो कलयुग अंग्रेज़ी तहज़ीब हिते अची वई। सभई जॾहिं कमाईंदासीं तॾहिं खाईंदासीं। उन सरस वारनि जा घर ॾिसो वञी त जेकॾहिं न्याणो धीअ ईंदनि त उनखे बि रहण जी जान न हूंदनि, मौक़े खां सवाइ अचनि
तो ठीक है, न तो हलिया वजन तो बे मेहमान के छा रहाइंदा जेके असांजूं हवेलियूं ठहियल हूंदियूं, विहांउ वधाण थींदा, अचो साईं 50-100 असां वटि सुम्हो अची, छा धन आहे? अॻे तेल तमाकू ॿरे तंहिंजो भाग वरे, हाणे मां चवंदो आहियां उहो साॻियो ई तेल तमाकू चांहि ऐं कार जंहिंजी हले उनजो भाग वरे। अॼु जे युग जे हिसाब सां कुझु न ख़राबु, चांहि पीआरे छॾियोसि, हुनखे ताज़गी मिली वई, फुर्ती मिली वई। तव्हां ॿिए पासे छॾियो त चांहि में केतिरियूं ज़रूरत, मां ॿिए पासे न खणा, उतां खां हलायो हले पई। साईं गोपाराम साहिबु राजकोट में मां वियुमि, चई साईं हिते साईं जी वरसी ते ईंदा, जोड़ियाराम साहिब जी हिते, गुरू जी वरसी ते टहलियाराम पंहिंजे गुरू जी कंदो, पर जिथे रहंदा हुआ चवंदा बाबा मां वटि जेको ईंदो वेंदो उनखे चांहि पीआईंदो, इहा ॻाल्हि क़बूल करणी अथव। मूंखे साईं ॿुधाइनि पिया राजकोट में साईं गोपाराम साहिब लाइ चांहि संतनि जी हलंदी रहंदी, बाबा ढुक पी थी वञे, हल बा श्री राम। और तेल जेको हो हाणे कार में तेल भरे, अरे भेणा जॾहिं शरीरी परोपकार में मुटंदासीं कार खे, जेको ॿिए जे कम लाइ न ईंदो आहे। घनूमल सेठ राजा असांजो भंगी आयुसि, चई मूंखे घोट विहाइणो आहे, 1960 जी ॻाल्हि आहे, पंडित हूंदो हुउसि कार हलाइण वारो, चई यहाँ कार ले जाओ, भंगी पुट जी कार में विहाइण जे लाइ, अहिड़नि जा नाला हलंदा न, श्री राम। अरे कार आहे छा कार? सेठ मेरूमल मुंहिंजो पुटु अचिणो हिते कोन आयो आहे, जगवाणी हाणे जेको जलगांव में चढ़ियो आहे। मां सेठ आसरदास मंत्री होॾे विधायक हुन पार्लियामेंट में, मुंहिंजे विहांउ ते मां वियुमि, उतां मोटे पिया अचां चोरस ते, घर ड्राइवर वेठो आहे हिकिड़ो मेरूमल जो ड्राइवर हो। छो साईं खणी थो, कहिड़ियूं विशेषताऊं आहिनि, जेकॾहिं उहो धन वधे थो त मूंखे बि चए मैं पहले सेठ मेरूमल का ड्राइवर था, त चए पियो मां कार खणी पंजाब सेठ मोकिलियो, कार एक्सीडेंट थी वई, मां मोटी आयुमि, जीअं चयोमांसि सेठ जी कार एक्सीडेंट हो गई, ट्रप ॾेई करे उथी भाकुर पाते, अरे तुम तो बचाए, अॼु ताईं न पुछे उहा कार भॻी काथे, छो छा कुझु थियो, कुझु बि न पुछे। इहे कीअं नेकियूं हलंदियूं नौकरनि में, ट्रप ॾेई उथी भाकुर पाते त नेकियूं न हलायूं। मां सेठ जी नेकी थो हलायां, गुण जी नेकी थो हलायां, असां काथे? श्री राम। पुछे ई कोन अॼु ताईं उहा काथे पई, कीअं उतो खणाए अचूं, ठहरायूं, केतिरी भॻी, अरे तुम तो आहे न, बस श्री राम। बाबा मुंहिंजियूं वेनतियूं आहिनि, जेके नौकर तव्हां नौकरियूं कनि था, पुट तव्हांखे घणो कमु ॾियनि था, इहे जेके मुरादबंद थियो था उनखे धन जॾहिं मॾियूं हथ में अथनि दुकान जो, तॾहिं तव्हांखे हा मिलनि था, तव्हां मोकिलियो दरबार ॾे, ख़बर त पए तव्हांजा अॻियां वञनि था। अरे नौकर जेके सालनि जा साल रहनि था, उन्हनि जो जेकॾहिं विहांउ आहे, या भाउ जो आहे, या भेण जो विहांउ अथनि, या धीअ जो विहांउ अथनि, ग़रीब जो विहांउ 5-10,000 20 वठंदा, वधि में वधि 20 खां मथे छा वठंदा, उन जा पघार में कटणा आहिनि, तव्हां खुटी पवंदो, तव्हां ॾिसो वधो था साल में या न वधो था, हुनखे पुटु करे छॾियो न, उहो पुटु न आहे असांजो जेको 10-10 साल नौकिरी थो करे असां वटि। वृद्धाश्रम हले थो, 30 वृद्धा रहनि था, 30 महिलाऊं रहनि थियूं वृद्धियूं, 30 अहिड़ा छोकिरा रहनि था। मां ॿुधां पियो रितम भरा लाइ, मां सिंधी क़ौम जी नेकी थो कयां, मां पंहिंजी न समेत जो 7 लख रुपया कमरो खपे, युग पुरुष जी घरवारी आहे रितम भरा, एडवर्टाइज़ रोज़ हले थी, त अॼु जे युग लाइ सोचे वात्सल्य हुन माता कढियो, और अनाथालय तव्हां ॿुधा हूंदो, जेके ॿुधा हूंदा, और वृद्धाश्रम और महिला आश्रम, अरे असां वटि लॻ में ठहिया पिया आहिनि, 30 छोकिरा रहनि था बेवाह, हुनजी मां केतिरनि जूं शादियूं करायूं अथमि, गॾु रहायो अथमि, फ्लैट ॾिना अथमि, माना आहे छा? अड़े संत असांजा अॻियां चवंदा, इहे जेके ॿुढड़ा रहनि था, इन्हनि जे करे असांखे साईं रोटी ॾिए थो, न त असांखे केरु सुञाणे, असां सम्झो असां हुनखे पालियूं था। चाचे साईं हिकिड़ो वचन ॿुधायो हो, चई आम जे वधण सां ताम में बरकत पए थी। छा? आम जे वधण सां ताम में बरकत पए थी, खाई नसीब पंहिंजो वेंदो, विचों जस तुंहिंजो थींदो। उहो ईअं कोन चवंदो मां नसीब खाई आयुमि, चवंदो वाह शेवा कई, तंहिं लाइ कोई बि अतिथि अचे उन जी असां जेका श्रद्धा सां शेवा कंदासीं, श्रद्धा युक्त थी थोरी बि हुजे, उहो असांखे फल मिलंदो। बाक़ी मथां महिरबानी सम्झे, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, परमात्मा दम बि लिखी छॾिया आहिनि, सांस बि लिखी छॾिया आहिनि, कंहिंजा दम थोरा आहिनि, अनु घणो पियो अथनि, नौजवान पुट गुज़ारे विया, के ग़रीबनि बुख मरनि था पर दम अथनि, जंहिंसां लाणनि न चुटड़े खाइण जे लाइ न आहिनि, पर मरनि कोन था जो दम वधीक अथनि। श्री राम। मुंहिंजा प्यारा, वॾी वॾाई अजरज सुभा कारज आया रासे, नानक को गुर पूरा भेटियो, सगले दुख विनासे। सभई दुख नाश थींदा गुरनि जे भेटण सां, गुरनि मां ज्ञान मिलंदो, उन ते हलंदासीं, सदाई सुखी आनंद शांती पाईंदासीं।
हे मेला कॾहिं बि भुले रोखर न अचे त मेले में गोड़ थींदो आहे, वॾो महापाप करे विधाईं। जेकॾहिं ईअं चई त मां वटि 3 क़िस्मनि जूं जेके चिठियूं ईंदियूं आहिनि, सभिनी वटि ईंदियूं हूंदियूं, विशेष 3 असां वटि खणी ईंदी आहे। गमी जी शादी जी हर हिक वटि चिठी ईंदी आहे पंहिंजे मिट माइट जी। 3 ईंदी आहे संतनि जे मेलनि जी। मुंहिंजो चयल आहे तुलसाणी खे सेक्रेटरी सत्संग, बाबा विहांउ वारनि खे हीअं लिखी मोकिलिजो, गमी वारनि खे हीअं, जेके मेले जूं जे संतनि जो अचनि, बाबा हे प्रेमी प्यारो, हे तव्हांखे व्यापक आशीर्वाद वठण जो हिकु मौक़ो मिलियो आहे, व्यापक तरह सां। हूअ व्यक्तिगत कंहिं संत ते वञी तव्हां बुहारी पाया आहियो, शेवा करे आहियो, पर हे हेॾा संत उन्हनि जा वचन ॿुधण नसीब थियनि, जंहिं जुतियुनि जी डिपार्टमेंट ते बीठा हो, हेतिरनि सैकड़नि जूं जुतियूं खणण जो मौक़ो मिले, उन्हनि सां नमस्ते, उन्हनि जी ख़ुशी वठणु, उन्हनि जी आसीस वठणु। कीअं? और भंडारे में बीठा हुते हज़ारनि खे खारायो था, उन्हनि जी व्यापक आसीस वठणु, उन्हनि खे मुंहुं त कयो। बाग में चवंदो आहियां शान सतगुरनि जो भुल न खाइजो, त मां चवां लखनऊ वारनि जो शान आहे, बिल्कुलु न। शान सतगुरनि जो, जंहिंजो प्रताप आहे। और मान तव्हांजो थींदो, जंहिं बि संगत खे आए खे मान ॾींदव, तव्हां वञो ओतिरो तव्हां सां माइट न हलंदो उन घर में, जेतिरो असांजो माण्हू हितां आयो तव्हां सां हली वेंदो ऐं ख़ुशी समय तो मां ॾे आयो आहे, ओतिरो माइट तव्हांखे तावण समय जो माइट पंहिंजो कमु करणो उन सां। इहे मुंहिंजा सैकड़े तजुर्बा आहिनि। तव्हां हिते आयल लखनऊ जा छड़ो आयलनि खे मान ॾियो, जेतिरो मान ॾींदो ओतिरा तव्हां मित्र वधाईंदो। तव्हां ॾिसो तव्हांजा कम उन शहर में उहो कीअं थो करे, केतिरो तव्हां सां वक़्तु थो ॾे वञे। सचाई मान ॾींदो, मान मिलंदो, शान सतगुरनि जो। आसीसां वठणु अचो, तव्हांजो भाउ आहे जंहिं नगर में संत रहनि था। बिहार बंगाल सिंधी संत खां ख़ाली पियो आहे, यूपी में घणा संत। कुझु अखियूं खोलियो, कुझु अखियूं खोलियो, संत न मिलंदा, ग्रंथ टिकाणा पिया हूंदा। श्री राम। बसि हाणे मां आख़िरी पॉइंट ते चवां, असांजो जेको विशाल रूप भारत में अची करके सखी बाबा जे खां पोइ कयो आहे, त सभिनी खे ॼाण हुजे। 100 शहरनि में संतियूं निकितियूं और जेके दरबार जा दास बणिया मुंहिंजे प्यार में, उन सां 7 ॻाल्हियूं, हाणे 14 ॻाल्हियूं, 14 वारे जूं 14 ॻाल्हियूं उन्हनि सां मुक़ररु थियल आहिनि। शर्त आहे, कोई इन जो अवहेलना करे थो त पाण भोॻींदो। संसार जे सत्यानाश करण वारियूं कहिड़ी शयूं आहिनि, जंहिंजे करे हिकु हिकु विषय जी ग़लती ते धर्म ग्रंथ बणिजी वियो। जूप मास मद वेसवा, हिंसा चोरी नार, सप्त लोक महे सप्त हैं, सप्त न छुहे उदार। जुआ सॼो महाभारत ठही वियो, हिकु धर्म ग्रंथ बणिजी वियो जुआ जे नास्ती ते। और स्त्री जे खण ते सॼो रावण जो रामायण बणिजी वियो। और शराब ते यादुनि जो कुल 56 करोड़ नास थी वियो। इन खां मथे ॿियो मिसाल मां कहिड़ो ॾियां। जूप मास मद शराब वेशवा, हिंसा चोरी नार, इहे 7 लोकनि में 7 शयूं आहिनि। 7 लोक माना पाताल जा 7 लोक, भारत खां वठी वेंदे विदेशनि ताईं। इहे शयूं न आहिनि भारत में, विदेशनि में आहिनि त भारत में न आहिनि। पर बुद्धिवान पुरुष खे घुरिजे, उदार माना ददो, बुद्धिवान पुरुष खे घुरिजे इन शयुनि खे हथ न लाहे, परिणाम सुठो न थींदो। पाण अचण वारा बणिबासे त असांजा पुट संतानियूं बणिबियूं, पाण दानी बणिबासे पुट तव्हांजी पीढ़ियूं सुखी रहंदियूं। दान रूपी हथ खुलियल गृहस्थी वटि मथां कॾहिं संतोष। असांजे नीति शास्त्र में वैश्य खे संतोष करण लाइ इजाज़त ई न आहे, मथां भुल खाओ। हे सॼो संसार वैश्य जो आहे। ब्राह्मण विद्या पढ़नि पाढ़नि, यज्ञ करनि कराइनि, दान वठनि ऐं ॾियनि, ऐं खत्री असांजी देश संभालनि, शूदर असांजी सफ़ाई कनि। हे सॼो संसार असां वैश्यनि जो सम्झियासीं। उहो बि शांति कंदो त कारखाना काथों हलंदा, हज़ारे माण्हुनि जी पालना कीअं थींदी। संतोष हिते करिणो आहे गृहस्थी खे, सुबुह खां वठी राति ताईं जंहिंखे भॻवानु जहिड़ो धंधो ॾिनो आहे उन में जेकी थिए उन में इहो लफ़्ज़ न खणे सत्संगी बणिजी वञो। जॾहिं मन न परिवर्तन थियो त गुरमुख कीअं थींदो। तॾहिं वाणी में उहा निकिरंदो जेकी तुंहिंजे अंदरि आहे। ज़ुबान देग, दिलि देग, ज़ुबान ॾोई। ईअं चओ साईं हिन खे हे ॾिनो आहे, हिन हे कमायो आहे, इहो अखर न अचे, साईं हिन खे हे ॾिनो आहे, साईं असांखे हे ॾिनो आहे, साईं हिन खे हे ॾिनो आहे। राम। राति खां वठी सुबुह खां वठी राति ताईं जेके मिले जन मुरादी ॻणियो, उहा लक्ष्मी माता आहे। माता जोए न सम्झूं, सत्यानाश कंदी असांजी। माया जो नालो ई 9 वरनी आहे। छा 9 वर कंदड़। सामान रखियो अथई, अञा वधे थी बाज़ारि, अञा पोइ विकिणंदुमि, इहो बि पाप आहे। पर वधे थी, अची जे किरी उहो टपड़ी विया।
जने बे के दिने श्री राम भयान लहे थी बाजार हाने मां भेणा अञा टपड़ वेंदा त दिने जीअं दिने बाजार वधी वई उन्हीं के धनवान बनाए वई हो उते थियो न थियो ये तजुर्बे थियल ॻाल्हियूं आहिनि बाबा न वणणी आहे केसि ताईं तोड़ रहंदी पहला इनके माता करे समझो लक्ष्मी के मथे ते रखी पो गणियो जीअं तव्हांजो मन घटि वधि न थिए त कल्ह हेतिरो रोज़ी थी आहे जो हेतिरी छो थी आहे बसि इते संतोष कयो ठीकु आहे वणे थी मां तव्हां सां ॻाल्हायां थो सत्संग नथो कयां प्रशन कयां जवाब अचे जेको नथो ॾे उहो दोषी आहे इहा ॻाल्हि नथी वणे त संतोष करणो आहे असांखे हिते बसि जेकी प्रभु मूंखे ॾिनो असांजे संतोष चोॾहं न तरक़ी न आंदी आहे सिंध में छो न तरक़ी थी असांजी असांजे फ़क़ीरनि जो असर असांजे सिंध वारनि अपनाए छॾियो अरे हो फ़क़ीरनि अलाह जे तके ते वेठा आहिनि तूं ईअं अलाह ते न रख न जी रोटी मिली सुभाणे जी ॾिसंदासीं ग़लति न कर न उहो पंजाबी असांजा हावी थी विया महिनत करे सिंधनि नवाई इहा ॻाल्हि न लागू सिंधनि न महिनत कई उते उहा तरक़ी न थी सघी अलाह ते रखणु थियो ओॾी महिनत न थी जेतिरी पंजाबनि कई आबादी आबाद थी आहे पंजाब वांगे सिंध आबाद करे छॾियो हुननि जी महिनत जी कमी रही न असां अंदरि प्रभु खे अलाह खे रखी करके उदम कयूं उदम श्रेष्ठ स्वार्थ ॾे परमार्थ ॾे उदम श्रेष्ठ उदम कर त आनंद भया श्री राम आलसी न बणिजो वॾे में वॾो दुश्मन असांजो आरसी आहे संतो काथे कयूं महिनत कए खां पोइ राति ताईं जेकी मिले साईं लख महिरबानी ऐं स्वार्थ में पंहिंजी स्त्री में पंहिंजे धन में रही असां भावना परकार जी कयूं भावना परस्वार्थ जी कयूं परमार्थ जो लक्ष्य आहे मनुष्य चोले लाइ मनुष्य सिर्फ़ु माण्हू खे न चइबो आहे मनुष्य में स्त्री पुरुष सभु अची विया मतां भुल खाओ असां मनुष्य चोले जो धर्म आहे परमार्थ करणो ऐं परमार्थ जा अंग आहिनि परस्वार्थ परमार्थ जा अंग आहिनि परस्वार्थ ॿिए जी भलाई इहो परमार्थ पाइण जो हिकु लक्ष्य आहे ॿियनि जी भलाई करणु कहिड़े कहिड़े रूप सां तंहिं लाइ सत शयूं इहे सत शयूं झूठ न बोलियो जेतिरो थी सघे राम और कंजूसाई न कयूं छल कपट न कयूं स्त्री सां छल कपट आहे पुत्र सां छल कपट आहे पुत्र पीउ सां करे थो ईश्वर जो दर्शन न थींदो मन में शक्ति न ईंदी मन में निर्भयता न ईंदी छल छिट कपट मोह कबह न भावा मूंखे कॾहिं बि न वणंदो जेको छल छित्र करे थो श्री राम तंहिं लाइ इहे सत ॻाल्हियूं मानसिक छॾियो सत ॿाहिरियूं छॾियूं हे असांजे आश्रम जो उद्देश्य आहे असांजो आचार्य विनोबा भावी जंहिंजो 100 वर्ष अब्बास जलीन जो 85 में मल्हायो वियो उनजो बि 100 वर्ष मल्हायो वियो असां 2 गाॾियूं भरिजी आहियूं मां सत्संग पियो कयां बसि पूरो थियो हुनखे माइक ॾिनोसीं न को ॿुधायोसीं त आश्रम जी छा विशेषता आहे न को डॉक्टर श्यामलाल चयो त मां ख़बर मां चयो हुनजे पुस्तक में लेख लिखजी आयो आहे त शिव शांति आश्रम पे जाओ और सभिनी आश्रम वारनि खे भारत जे आश्रम खे चैलेंज कई अथई मां किताब ॾियांव तव्हांखे उतां पुस्तक आचार्य विनोबा भावी वटो त वैसन छॾणो अथव त आश्रम तो सिखो वञी आश्रम जे भारत जे आश्रमनि खे चैलेंज कई अथई मां पढ़ी करके उनमें 7 विषय किताब में 6 विषय उहा आहे जेका मुनो पनो हेतिरो पुस्तक आहे उनजो मुनो पनो भरियल आहे मां डॉक्टर श्यामलाल चयो उनजो स्वागत हुते आहे उहो साल निकिता भ्रमण ते आचार्य जे लाइ भाई तूं उनखे ॿुधायो छा श्यामलाल ईंदो बि कोन्हे चए मां त कुझु कोन ॿुधायो मां ख़बर ई कान्हे आश्रम जी वधीक तव्हां छड़ो मिलंदा त उनखे ॿुधाए बि कोन वियो ऐं उन्हनि उन में छा भरियो आहे एॾा दिमाग़ वारा जो बसि उन थोरे घड़ी में जेकी झटे विया उहो सभु लिखियो मां बसि आषाढ़ जी पौड़ी कई मथां राम राम जी धुनी में जेके तस्वीरां ॾिठूं उहो सभु तो उते सनातन धर्म जो प्रचार थो हले संत जी से मिले ऐसे 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 कीअं सूक्ष्म रूप सां उन खे सॼो वर्णन करे और इहो लिखियो त वैसन छॾणो अथव मां चयो इनखे कंहिं ॿुधायो त असां वटि इहो उपदेश बि हलंदो आहे श्री राम मुंहिंजा प्यारा असां कल्याण चाहियूं मां सभिनी जो आभारी आहियां शुक्रगुज़ार आहियां मां कल्ह बि तव्हांखे चयो असांजो स्वागत छाजो बिन हर कृपा मिले नहीं संता तव्हां ते हरि जी कृपा थी आहे तॾहिं अची तव्हां संतनि सां मिलिया हो त तव्हांजो स्वागत आहे न तव्हांखे हरि मोकिलियो आहे पंहिंजे लेखे कोई न अची सघंदो आहे हिते न बांह छिकण सां न चवण सां तव्हांखे हरि मोकिलियो आहे तव्हांजो स्वागत आहे बसि इन खां मथे मां शुक्रगुज़ारी कहिड़ी तव्हांजी मञा सभिनि में हरि रूप वेठा हो तव्हांजे अचण सां ई मां कंहिं भक्तनि जो इतिहास कोन खणंदो आहियां हज़ारे भरिया पिया आहिनि संतनि जूं इष्टियूं भक्तनि जूं पर चतुर्भुजी रूप धारे कंहिं भगवान कंहिं भगत जो कमु करणु कोन आयो कंहिंजो न्याणी जो कार्ज कयईं कंहिंजो कुझु कहे कंहिंजो कुझु कहे
मां थोड़ी विशेषता संत और भगवान जी ॿुधायां। अहिड़ो इतिहास कोई कोन्हे, कोई पढ़ियो हुजे त मूंखे ॿुधाए त कंहिं भगवान जे भगत जेकर वैकुंठ नालो पियल आहे, परमात्मा त सूक्ष्म खां सूक्ष्म आहे, पर वैकुंठ जेकॾहिं नालो कयो अथई त ॿुधाए कोई त उन संत वञी वैकुंठ में बुहारी पाती, भगवान खे विञणो लोॾे, जोर ॾिने, कीअं काई शेवा कई, काई ॿुधाए मूंखे इतिहास में। पर अहिड़ा हज़ारे लखे इतिहास मिलंदा उन भगवान भक्तनि जे अची कहिड़े नमूने सां उन्हनि जे घरनि में शेवा कया, कोहन मिलिया अथई, दस्तन मिलिया अथई, बुहारियूं न पातियूं अथई। पर मां इहो चवंदो आहियां त उन्हनि भक्तनि जो हिकु हिकु कमु कयो हूंदई। हिते हे जेका संगत सॼी हेॾे आई आहे, हे धन केरु थो ॾे, इज़त मूंखे केरु थी ॾे, मान केरु थो ॾे, हे कार्य केरु थो करे, मां कहिड़ो अञा भगवान जी महिमा कयां, कहिड़े भगत जी। श्री राम। बाबा हथ जे कंकण गार्स जी ज़रूरत कान्हे, मां जहिड़ा थोड़ा ॾाढा हिन सभा में मिलंदा, हिन सभा में जो मां 9 न्याणियूं पढ़ायूं अथमि, 10 पुट, हिन में घणा मिलंदा एतिरा, चए अकेले पैदा 10 ॿार पढ़ाया हुजनि, 10 सेणनि वारो हुजे, सम्झो था। इहे कहे कया अॻ में सोन पिया अचनि, न्याणियुनि खे ॾियो साईं, पोइ न्याणियूं पढ़ाए पियो, हिकिड़ो सोन बि ॾेई वियो साईं, 2 न्याणियुनि जो, वरी ॿियो आयो साईं न्याणी लाइ सोन, वरी 3 आयो हे न्याणी लाइ सोन, त हिकिड़ो वरी हिकिड़े जो पुट ऐं धीअ जो विहांउ, बाबा तूं खणी वञ, मां 2 जो वरी ॿियो अची वियो आहे, हल बाबा कमु कर वञी, उनखे ॾिनमि त ॿिया 2 ॼणा अची विया, पंहिंजो पाण अची विया। वसण घोट न्याणी जे विहांउ जे लाइ उन त चांदी जा फुला हे ठाराई, उहे ठाहे रखिया। हिकु ग़रीब आई, चए न्याणी जे कार्ज लाइ खपे, उहो उनखे ॾेई छॾियईं। पोइ घड़ी खां पोइ काना पटे करे उन जा कख पटे उन काननि में हीअं विझनि पिया, त कंहिं पुछनि साईं छा था कयो, चए न्याणी जो विहांउ आहे, उहो कंगण ठाहियूं था, ॾाजो ठाहियूं था। कोई सेठ जे पियो भगवान जो वो सजो ॾाजो ऐं कपिड़नि सूधे खणी करके संत जॻियो अची रखी। श्री राम। मुंहिंजा प्यारा, असां हे सॼो संत जे वचन ॿुधी आयो, ईश्वर रूहानी जे रिहाण, असां ईश्वर जा जेतिरा थींदासीं हे सभु पंहिंजे कार्य कंदो। श्री राम। सखी बाबा सभिनी जो भलो कंदो, उनजी वरसी में आहियूं, सभिनी खे वरसाईंदो। असां भावना पंहिंजी हर हिक जे प्रति शुद्ध रखूं, भाव शुद्ध हृदय धरो, भाव शुद्ध, सभिनी जे प्रति शुद्ध भाव हुजे। जेको जंहिंसां करे थो उनखे पंहिंजो नतीजो मिलंदो, मुंहिंजी खिमिया करण सां उहो बख़्शिजी न वेंदो, इहा ॻाल्हि असांखे यादि हुजे। श्री राम। जेतिरी खिमिया थींदी उहो वधीक नतीजो भोगींदो, पर तूं उनजे प्रति बि शुद्ध भाव कंदे तुंहिंजो भलो थी रहंदो, इहा ॻाल्हि असां यादि रखी छॾियूं। कंहिंजो ई मंदाई न कयूं, कंहिंजो मंदो न सोचूं, बसि वॾे में वॾो असांजो पहिरियों ज्ञान जी सीढ़ी आहे शुभ इच्छा। परमात्मा जी यादि खां पोइ असांजे मन में अगरि इच्छा उथे त ॿिए जी भलाई जी उथे, इहो पहिरियों ॾाको आहे ज्ञान जो। 7 ॾाका आहिनि ईश्वर जे मिलण जा, हे पहिरियों ॾाको आहे। हर वक़्तु मन में शुभ इच्छा रखूं, ॿिए जी भले जी हूंदो, असांजो भलो थींदो। एतिरे नखनि सां मां ॾाढो टाइम वरितो, हाणे प्रेम सां पहिरियों आने खे ॾींदो कर, पोइ श्री राम। प्रसाद वठो, प्रेम सां